जामशोरो में एसयूपी जामशोरो टाउन के सदर वजीर अली तेवणे जी याद में ताज़ियती मिड़ाको कोठायो वियो। ताज़ियती मिड़ाके में सिंध यूनाइटेड पार्टी के मरकजी जनरल सेक्रेटरी रोशन बोड़ो, हाफिज बख्शल सेड़ो, सागर जुमन बुर्दी ऐं शहरी एक्शन कमेटी चेयरमैन रबनवाज अबड़ो समेत सियासी, समाजी ऐं इल्मी अदबी माण्हू वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते अॻवाननि जो चवणु हो त वज़ीर अली तेवणो बुनियादी तौर ते जीएम स्टो ऐं सैयद जो बहादुर वर्कर। एसयूपी में हुनजी शमूलियत तमामु घणी ख़ुशी लाइक़ हुई। हू हिकु जाखोड़ी किरदार ऐं सिंध जो दर्द रखंदड़ माण्हू हो। पार्टी जो तमामु संजीदा ज़िम्मेवार कमिटेड साथी हुयो ऐं जामशोरे टाउन जो प्रेसिडेंट हुयो। संदसि विछोड़ो यकीनन सिंध यूनाइटेड पार्टीअ लाइ असां सम्झूं था त वॾो नुक़सानु आहे। अॼु जेको तहज़ियती मेड़ाको थियो आहे खेसि भेटा पेश करण लाइ, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी जमायतुनि जा दोस्त साथी संदसि तॾे ते आया आहिनि। वज़ीर तेवणो जामशोरे जे मसइलनि ते हमेशह रोडनि रस्तनि जो सिंगार रहियो, उत्साहींदड़ दोस्त हुयो। सो असां उनजो विछोड़ो सानियो सम्झूं था, क़ौमी तहरीक जे लाइ नुक़सानु सम्झूं था। अहिड़ा दोस्त, अहिड़ा जाखोड़ी वर्कर वरली पैदा थियनि, सदियुनि खां पोइ पैदा थींदा आहिनि। हिकिड़ो क़ौमी कारकुन पैदा करण में, तयारु करण में वॾो वक़्तु लॻंदो आहे। वज़ीर तेवणो जो जेको आहे विछोड़ो असांखे जेको आहे तमामु ॾुख ॾेई वियो आहे। उहो असांजो दोस्त हो ऐं हिन जी जेको आहे तमामु शहर लाइ कावशूं, कोशिशूं, जदोजहदूं हुयूं। हुनजो वधीक चवणु हो त वज़ीर तेवणो जहिड़ा माण्हू वॾे अरसे खां पोइ उभरी ईंदा आहिनि, तंहिं करे असांखे अहिड़नि माण्हुनि जो क़दुरु करणु घुरिजे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।